दरबार साहिब जी जेका तारीख़ आहे, इहा तारीख़ जेकी आहे जॾहिं मीरनि ऐं कलोड़नि जी जंग थी हुई, उन में मीर ऐं कलोड़ा अफ़गानिस्तान विया, उन्हनि खां घुर कयूं त असांजी मदद कयो। उन खां पोइ हू वापसि जॾहिं अचनि पिया मीर साहिब, पोइ रस्ते ते घोड़ा ऐं हाथी बीह विया, धाम करण लॻा। मीरनि जो बाबा दरबार में ॾिसो हेठि त छा आहे, ॻोल्हियो त हिते कहिड़ी शख़्सियत आहे, छा आहे जो हाथी ऐं घोड़ा अॻिते हलनि ई नथा। घोड़ा हाथी ते जो बीह विया त हुननि जांच कई, ॾिसी ऐं ॾिठो त साईं हिकिड़ो दरवेश आहे, ॿुधायूं मीरनि खे। मीर विया उते साईं जन सां मिलिया। साईं जन खे चयूं साईं तव्हांजी जाइ हिते कोन्हे, असां सां गॾु हलो। उन्हनि खे मिंत कयूं, उन्हनि खे गॾु वठी आया। पर हितां मीरनि खां मोकिलाए उहे कंडो अलैयार में वञी पंहिंजो आस्थान हयूं। कंडो अलैयार खां पोइ आया हालाणी दरबार साहिब। हालाणी दरबार साहिब में आया। ये हालाणी साहिब पहिरियों कची ठहियल हुई, पोइ काठ जी ठही। पोइ बाबा मेहर बख़्श साहिब जन पाण जेके हालाणी दरबार जा साध हुआ, उन्हनि पंहिंजो सॼो कमु कराए दरबार साहिब खे पको करायो ऐं इंडिया अमृतसर विया। हितां ही पंहिंजो संगे मरमर खणाए आया ऐं दरबार खे पके कराइण खां पोइ ट्रस्ट थी, ट्रस्ट जा मेंबर रहिया। ऐं अॻु में जेके असांजा कुझु वॾा बि हुआ उन में शामिलु हिते संभालींदा। न्यूमल बि हुयो ट्रस्टी, तो ट्रस्टी अचाड़ीअ में हिते वरी कृष्ण चंद रहियो, उहो ट्रस्टी कोन हुयो, उहो ईअं ई दरबार हलाईंदो। बैसाखीअ जो मेलो 12, 13, 14 माह अप्रैल में लॻंदो आहे ऐं बाबा स्वरूपदास जी 27 जुलाई में वर्सी मल्हाई वेंदी आहे। जेके ख़ासि करे अॻे ज़माने में इंडियन मां माण्हू ईंदा हुआ, इंडिया खां ईंदा, जिन में रस्ता खुलियल आहे, आम अचण वञण जी हूंदी हुई। हींअर कोन था अचनि, हाणे वक़्तु थियो आहे ॿुधो कोन। हाणे पाकिस्तान मां माण्हू ईंदा आहिनि, जितां जितां जंहिंजी श्रद्धा हूंदी हुई पुॼंदा आहिनि। साईं जेकॾहिं ॾिसिजे त हीउ पाकिस्तान जो पहिरियों नंबर मंदरु आहे। अहिड़ो मंदरु किथे बि कोन ठहियलु आहे। हीउ जेको मंदरु आहे त अमृतसर जेकी आहे, अमृतसर में उन जे इन सां ठहियलु गेटूं वग़ैरह ऐं जेकी बि हिन जो नक्शो आहे उहो अमृतसर सां शामिलु आहे। इन्हनि में असां वटि साईं स्वरूपदास जी समाधी आहे। देवी माता जो मंदरु आहे ऐं हिते ॿियूं बि समाधियूं आहिनि जेके थोरियूं ॿाहिरि रखियलु आहिनि। साईं स्वरूपदास साहिब जन, बाबा कृष्णदास साहिब जन बि चिलो पंहिंजो पचाईंदा हुआ ऐं तमामु महान हुआ। पूरा दरवेश हुआ, पंहिंजो मालिक खे पाॾाए चिलो पचाए पंहिंजो महान। हिते साईं 3 खूह आहिनि जेके साधन, हिकु असांजे मंदर में अंदरि आहे, हिकु रस्ते सां आहे, हिकु हेॾो पासे। असां वटि हिकिड़ो खूह हिते जेको आहे उहो ख़ासि करे 2 ॾींहं अप्रैल ते उन में सनानु कंदा आहियूं, माना विझंदा आहियूं, जंहिंमें उन में ॾिसंदा आहियूं त जीअं साईं जन पंहिंजो करायो त हिते गंगा जी जो पाणी ईंदो आहे तव्हां वटि, जेको तव्हांजो 14 तारीख़ 4 बजे 5 बजे प्रभाती वेंदो सनानु कयो।
हाँ, ट्रस्ट में पहिरियों त 2200 एकड़ ज़मीन हुई, उन खां पोइ गवर्नमेंट जेका कटी ज़रूरी इस्लाहत में उन्हनि में जेको आहे सो अयूब कटी, दौड़ में बि ज़मीन हुई, कुझु हिते हुई, उन खां पोइ जाव कटी, पुटे साहिब कटींदे सभिनी खां हाणे 234 एकड़ पटाए इंडिया अजमेर शरीफ़ में हालाणी मंदरु ठाहियो आहे, जेको हालाणी दरबार जे नाले सां टिके तला स्ट्रीट में अॼु बि क़ाइमु आहे। उहो हिकिड़ी साध साहिब हितां विया जॾहिं, त उते बि उन्हनि वञी उनजे लाइ मंदरु ठाहियो। हालाणी दरबार साहिब में बि असांजो वॾो मंदरु थियो आहे। हालाणी साहिब जे तयारु थियल मंदरु 1892 में तयारु थियो ऐं हिन वक़्तु हिनखे 250 साल थी चुका आहे। चोवीह दरवेश रही चुका आहिनि, बाक़ी गादेसर जेके गद्दियुनि ते वेठा आहिनि, आस्थाननि ते वेठा आहिनि, पहुचा हिते असां वटि जेको आहे हिंदू मुस्लमान में को बि भेदभाव कोन्हे। असांजे मंदर जे भरिसां पोयां हिकिड़ी कलोड़नि जी मस्जिद आहे, जेका कोई बि रवैया वग़ैरह को बि कोन्हे। असां बि वेंदा आहियूं ॾिसणु, मुस्लमान बि हिते मंदरु ॾिसणु ईंदा आहिनि, कंहिंखे जल पत कोन हूंदी आहे, जेको आहे सो भावरीअ जो